to Time News Studios. You are watching HBN Bulletin. कोरोना वबा ऐं महांगाई जे मारियल अवाम लाइ हिकु ॿियो अनोखो तोहफ़ो। वफ़ाक़ी सरकार मुल्क में दवाऊं 7 खां 10% महांगियूं करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी तरफ़ां दवाऊं महांगियूं करण लाइ पॉलिसी में तरमीम जी बि मंज़ूरी। ड्रेप चयो आहे त दवासाज़ कंपनीज़ ऐं इम्पोर्टर्स खे बुनियादी दवाउनि जे अघनि में 7% वाधि करण जी इजाज़त मिली आहे। ॿियनि दवाउनि जे अघनि में 70% इज़ाफ़े जी बि इजाज़त। गुज़िरियल साल बि दवाउनि जे अघनि में 5 खां 14% वाधि जी इजाज़त ॾिनी वई हुई। हिते बटालू जेको आहे माना 80 रुपया किलो आहिनि। जेको आहे हर शइ महांगाई थी वई आहे। जेको आहे असांजे लाइ असां त जीअण खां तंग अची विया आहियूं। हर शइ महांगी थी वई आहे। मिर्च तक़रीबन 500 रुपए किलो था वठूं, हाणे 800 रुपए किलो थी वई आहे। दालियूं वग़ैरह खंड जेको 70 रुपए किलो हलंदी हाणे 85 किलो रुपया। इहो खीर आहे, खीर ॾिसो 120 रुपया खीर लॻो पियो आहे। बेरोज़गारी लॉकडाउन लॻो पियो आहे, धंधा रोज़गार आहिनि कान, ॿियो महांगाई उरूज लॻी पिया, माण्हू ख़ुदिकुशी कनि छा कनि, हुकुमरान ॾिसनि था कहिड़ो कमु कयूं। न कोई पुछा गछ आहे, हो दुकान वारा पंहिंजी मर्ज़ीअ सां रेट लॻाइनि था। तमामु घणी भाॼी महांगी थी वई आहे, परचून जो सौदो महांगो थिए, बेरोज़गारी तमामु वधी वई आहे। हुकूमत महांगाई खे कंट्रोल करण में नाकाम। खीर खां पोइ अटो ऐं खंड बि महांगी। अटे जे फ़ी किलो अघनि में 3 रुपया ऐं खंड जे अघनि में 2 रुपया 36 पैसा वाधि। प्राइस कंट्रोल अख़्तियारियूं ख़ामोश तमाशाई बणियल। शहरनि दाहियो आहे त कोरोना वबा दौरान बि नफ़ेखोरनि आम वाहिपे जी शयूं महांगियूं करे छॾियूं। नफ़ेखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। पंजाब जे वॾे वज़ीर सरदार उस्मान बुस्तार खे हटाइण वारनि ॻाल्हियुनि मां हवा निकिरी वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान खेसि बिना ख़ौफ़ जे कमु जारी रखण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म पंजाब जे वॾे वज़ीर जी वाखाण कंदे चयो आहे त उस्मान बुस्तार सरगर्म वॾो वज़ीर आहे, मथसि मुकमल एतमाद आहे। वज़ीर आज़म ॾखण पंजाब सूबे जे क़याम लाइ वफ़ाक़ ऐं सूबनि जे मेंबरनि ते ॿधल कमेटी जोड़ण जी हिदायत करे छॾी। लाहौर में ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त असांखे 5 सालनि में 50 लख घर ठाहिणा आहिनि। मुल्क जे पुठिते पियल इलाइक़नि जी तरक़ी हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। माज़ी में रुॻो सियासी मफ़ादनि खे नज़र में रखंदे रिथाबंदी कई वई। इस्लामाबाद में हार्न वॼायो, हुक्मरान जॻायो। रैली कढंदड़ वापारियुनि कारोबार खोलण जी इजाज़त ॾियण लाइ 31 जुलाई ताईं मोहलत ॾेई छॾी। ईद खां पोइ हुक्मरान भॼायो तहरीक कराइण जो चिता। वापारी अॻवान अजमल बलोच चयो आहे त जेकॾहिं बसनि में 50 माण्हू सफ़र करे सघनि था त पोइ शादी हॉल्स में 100 माण्हू छो नथा वेही सघनि। लॉकडाउन ख़तमु करे राति 10 वॻे ताईं कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वञे। होटल, स्कूल, ब्यूटी पार्लर्स ऐं शादी हॉल समेत समूरो कारोबार खोलियो वञे। कोरोना जी पखेड़ रोकण लाइ हाणे वधीक एहतियात करणो पवंदो। कराची में NCOC जे पहिरें इजलास दौरान वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त कोरोना जे पॉज़िटिव केसनि ऐं जानी नुक़सान में घटिताई आई आहे। तंहिं हूंदे बि केसिस में वाधि खे रोकण लाइ ईद उल अज़हा जे मौक़े ते एहतियात जारी रखणो पवंदो। वफ़ाक़ी वज़ीर एजाज़ शाह इजलास खे ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त ईद उल अज़हा जे मौक़े ते मालकिननि लाइ एहतियाती उपाउनि ऐं कोरोना रोकण वारे मैकेनिज़म ते अमल खे यकीनी बणायो वेंदो। मुहर्रम हराम जे हवाले सां SOPs तयारु कयूं पियूं वञनि। NCOC में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध में कोरोना लाइ हॉट स्पॉट करार ॾिनल इलाइक़नि में सिलेक्टिव लॉकडाउन कयो पियो वञे। ईद उल अज़हा ते मख़सूस कयल जायुनि ते ई क़ुर्बानी जा जानवर ज़िबह कया वेंदा। घिटियुनि ऐं रस्तनि ते जानवरनि जी क़ुर्बानी ते पाबंदी लॻाई वई आहे। सिंध पुलिस कराची में दहशतगर्दी जो वॾो मंसूबो नाकाम बणाए छॾियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज ऐं चीनी कौंसलखाने ते हमलनि में मुलविस बंदिश पियल तंज़ीम ब्रास जा 6 दहशतगर्द गिरफ़्तार। वॾे अघ में जदीद हथियार, दस्ती बम ऐं गोलियूं हथ। SSP वेस्ट फिदा हुसैन जामरी प्रेस कॉन्फ्रेंस
कंदे चयो त गिरफ़्तार दहशतगर्दनि जो वास्तो भारतीय हिमायत याफ़्ता तंज़ीम ब्रास सां आहे। ब्रास बीले समेत 5 दहशतगर्द तंज़ीमुनि ते ॿधल आहे। गिरफ़्तार दहशतगर्द कराची में वॾी दहशतगर्दी जी रिथाबंदी करे रहिया हुआ। बलूचिस्तान में FC लेवीज़ ऐं ॿियनि फोर्सिस जे हमलनि में मुलविस आहिनि। हाणे बिजली जे बिल में PTV जो माहवार टैक्स 100 रुपया भरणो पवंदो। वफ़ाक़ी हुकूमत PTV जो माहवार टैक्स 35 रुपयनि मां वधाए 100 रुपया करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। शहरनि खां PTV जो माहवार टैक्स बिजली जे बिल ज़रिए उगाड़ियो वेंदो। सिंध हुकूमत PTV फीस वधाइण वारे फ़ैसिले जी मुखालिफ़त करे छॾी। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त PTV जी फीस में हिकु धक सां 65 रुपया वाध अवाम दुश्मन फ़ैसिलो आहे। अॼोके दौर में केर बि PTV नथो ॾिसे। सिंध जा शहरी PTV जी इज़ाफ़ी फीस अदा न कंदा। वर्ल्ड बैंक ने जो है वो 1 अरब रुपए इस सूबे की नालों की सफाई के लिए दिए हैं और बताया गया कि शहर के जो 38 बड़े नाले हैं उनको साफ किया जाएगा, उनको चमकाया जाएगा। सबसे बड़ा जो नाला है वो आपका महमूदाबाद नाला है जो कि इस वक्त बुरी तरह अफेक्टेड है। हालत ये हो गई कल की 1.25 घंटे की बारिश के अंदर, पहले तो कच्ची आबादियां डूब जाया करती थी, अब तो फर्नीचर मार्केट भी कल डूब गई। शाहराह कायदीन कल की बारिश में पूरा डूबा हुआ था। शाहराह फैसल कल की बारिश में 1.25 घंटे की बारिश के अंदर डूबा हुआ था। थैंक्स टू पाकिस्तान पीपल्स पार्टी। सूबे सिंध का सबसे बड़ा हॉस्पिटल जिना हॉस्पिटल के अंदर पानी घुटनों तक पानी भरा हुआ था। शाबाश बिलावल जरदारी तुम्हारे। क्या बिलावल ने कल अपने उन सारे मिनिस्टर्स को कॉल किया जिसके अंदर शर्जील मेमन, जिसके अंदर नासिर शाह, जिसके अंदर जाम खान शोरो, जिसके अंदर सईद गनी, ये सारे वो मिनिस्टर्स हैं जो कि 12 साल से इस सूबे के अंदर इस मिनिस्ट्री के काबिज रहे। इनसे पूछा कि मेरा शहर क्यों डूबा हुआ है, क्यों मेरे शहर के साथ ये सलूक किया जा रहा है। मेरे ख्याल से बिलावल का शहर जो है वो दुबई है। बिलावल का शहर ना तो कराची है ना तो लाड़काना है। कराची जे वॾनि नालनि में कचरो भरियल आहे। बरसात खां पोइ शहर में आयल तबाही कॾहिं बि नाहे ॾिठी। छा बिलावल भुट्टो खे कराची में नालनि जी तबाही नज़र नथी अचे? PTI वर्ल्ड बैंक खां कराची में नालनि जी सफ़ाई लाइ ॾिनल 1 अरब रुपयनि जी ऑडिट कराइण जो मुतालबो करे छॾियो। MPA खुरमशेर ज़मान चयो आहे त बिलावल भुट्टो ऐं संदसि पार्टी कराची जी कमाई खाईंदा आहिनि। छा बिलावल पंहिंजी हुकूमत इदारनि खां पुछियो आहे त कराची जे नालनि जी सफ़ाई छो नाहे थी ऐं बरसाती पाणी छो बीठल आहे? लॻे थो त बिलावल भुट्टो जो शहर कराची लाड़कारो न पर दुबई आहे। कराची में नालनि जी सफ़ाई लाइ मिलियल 1 अरब रुपयनि मां रुॻो 25 करोड़ रुपयनि जो ख़र्च ॾेखारिया विया। जांच कई वञे त बाक़ी 75 करोड़ रुपया केॾांहुं विया? पीपल्स पार्टी जी हुकूमत में कराची जे नालनि लाइ मिलियल पैसा बि करप्शन जे नज़र थी वञनि था। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़फ़े सां बरसात जारी। नौशरो फिरोज़, सेठारचा, खानवाहण, सालेपत, हिंगोरचा ऐं भरपासे में तेज़ हवा सां बरसात दौरान कचनि घरनि जूं छितियूं उॾामी वयूं। दादू, जोही, फुलची स्टेशन, वाही पांदी, मोरो ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वसकारो। सिपको जा 37 फीडर्स बंदि थी विया। दादू ऐं नौशरो फिरोज़ ज़िलनि जे लाॻापियल इलाइक़नि जी बिजली बंदि। बरसात बाद रस्तनि ऐं घिटनि में पाणी बीहजी वञण सबबि आवाम ॾिठे असाब में मुब्तला। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में करंट लॻण वारनि वाक़िअनि सबबि पीउ ऐं पुटु सूधो 5 ॼणा फ़ौत। उमरकोट जे कोली दड़े वारे इलाइक़े में नींगर ॾेवन पखे मां करंट लॻण सबबि फ़ौत। पुट खे बचाइण जी कोशिश दौरान संदसि पीउ गिरदारी कोली बि फ़ौत थी वियो। वाही पांदी भरिसां ॻोठ शाह रुनाणी में आमना रुनाणी बिजली जी तार में विछड़ी फ़ौत थी वई। कोठी भरिसां घर जी बिजली ठाहिण दौरान नौजवान मुख़्तियार अली करंट लॻण सबबि दम ॾेई छॾियो। ड्रखण भरिसां बिजली जे पोल मां करंट लॻण सबबि ॻोठाणो रफ़ीक खखराणी फ़ौत। सिंध में 24 कलाकनि दौरान 3280 मरीज़ कोरोना के शिकस्त ॾेई सेहतियाब थी विया। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह नवां अंग खर जारी कंदे चयो आहे त कोरोना वेघे वधीक 22 मरीज़ फ़ौत थी विया। फ़ौतनि जो अंग 1974 थी वियो। 880 नवां केस रिपोर्ट थियण बाद मुतासिरनि जो अंग 1,12,118 थी वियो। कराची में 267, हैदराबाद में 67, खैरपुर में 42, सांगड़ में 37, सखर में 31, बेनज़ीराबाद में 28, मीरपुर ख़ास ऐं सजावल में 22 नवां केस रिपोर्ट।
मांझन वेझो मुबैना तौर बेदर्दी सां क़त्ल कयल नारी वज़ीरा छछर जी क़ब्रकुशाई वारो अदालती फ़ैसिलो सिंध हाई कोर्ट में चैलेंज। नारी जे पीउ गुल मोहम्मद छछर सेशन कोर्ट जामशोरो जे फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त पुलिस नियाणी जो खून लोढ़णु चाहे थी। लाश ॿीहर पोस्टमार्टम लाइ क़ब्रकुशाई जी इजाज़त न ॾियण जी सदा। SSP जामशोरो जी दरख़्वास्त ते अदालत नारी वज़ीरा छछर जे ॿीहर पोस्टमार्टम लाइ क़ब्रकुशाई जी इजाज़त ॾिनी हुई। सिंध में धाड़ेल शहरनि खे अगवा करण लॻा उॿावड़ो भरिसां हथियार बंदनि पेट्रोल पंप जी एजेंसी ते हमलो। धाड़ेल एजेंसी जे चौकीदार ख़ैर मोहम्मद शर ऐं संदसि हेल्पर सलीम सोलंगी खे अगवा करे विया। अगवा जी रिपोर्ट दाख़िल थियण बाद उॿावड़ो पुलिस पेरा खणी कचे ॾांहुं रवानी। पुलिस चयो आहे त धाड़ेल चौकीदार ऐं संदसि हेल्पर खे अगवा करे 2 मोटरसाइकिल्स बि पाण सां गॾु खणी विया आहिनि। मुख़बिरनि जे वारसनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज। गौसपुर भरिसां धाड़ेल मच्छी जे फार्म ते हमलो करे नौजवान ज़ाहिद मिरानी खे अगवा करे विया। हथियार बंदन फार्म जे चौकीदार ज़ाकिर भैयो खे मरणी करण बाद छॾे ॾिनो। मुख़बिर जे वारिस ऐं पुलिस पेरा खणी कचे तरफ़ रवाना। गौसपुर ऐं 4 ॾींहनि दौरान अगवा थियल जो अंग छत थी वियो। पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां राॼणी कराइण में रुधल। खरी मीरवा में शागिर्दनि सां बदफेली वारे केस में गिरफ़्तार उस्ताद सारंग शर 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। ख़ैरपुर जी दहशतगर्दी तोड़ अदालत 14 ॾींहनि जे रिमांड लाइ दाख़िल पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार थियल उस्ताद सारंग शर खे सख़्त सिक्योरिटी में अदालत में पेश कयो वियो। पुलिस चयो आहे त जवाबदार असद शर खे 1 साल सां हिकु शागिर्द सां बदफेली जे केस में पेश कयो वियो, जंहिं में दहशतगर्दी जा कलम बि शामिल हुआ। डॉक्टर्स जी टीम पुलिस जी मौजूदगी में जवाबदार सारंग शर जा जुज़ा वठी छॾिया। टेस्ट लाइ लेबोरेटरियूं मञिया वेंदा। रानीपुर भरिसां ॻोठ जाफ़र खाकी में औरत मुस्मात रीमा खाकी नौलखे वाह में टपो ॾेई छॾियो। वारसनि इलाइक़े वासियुनि तरफ़ां ॻोल्हा जारी। सखर में रक्षा न निबठी ॾियण पिया मुबैना तौर कावड़ जी खीरथर केराल में टपो ॾींदड़ नौजवान जो लाश 24 कलाकनि बाद हथ। नौजवान साबिर शाह में टपो ॾिनो हो। मातली भरिसां पीरवाह में वींझण दौरान 8 वरनि जो नीगर ग़ुलाम मोहम्मद बुरी फौत। ककड़ भरिसां ॻोठ आराई में नौजवान आशिक आराई वींझण दौरान बुरी फौत थी वियो। कराची के इलाइक़े लांडी 4 नंबर में गाड़ी तेज़ रफ्तारी सबब थंबे सां टकराइजी वई। मासूम नीगरी समेत 2 ॼणा फौत थी विया। 2 ज़ख़्मी। फौतनि में 9 वरनि जी नीगरी हादिया ऐं 5 सालनि जो आरिफ शामिल। ज़ख़्मियुनि खे अस्पताल में वियो। मीरपुर साकरो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि माकड़ जा कटक पहुची विया। माकड़ भिंडी मिर्च जंतर ऐं ॿिया फसल खाई नास करण छॾनि। सामूंडी पट्टी जे आबादगारनि जा मथे ते हथ। कुंडरी तालके में पको मोड़ दड़ेलो टालर नफ़ीस नगर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में माकड़ फसल खाई चट करे छॾिया। आबादगारनि ज़राअत खाते खे फौरी तौर माकड़ मार स्प्रे करण जो मुतालबो कंदे चयो आहे त वबाई हालतुनि में संदन फसल नास थी विया त खेनि माली नुक़सान बर्दाश्त करणो पवंदो। ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े तख्तबाई में घर जी खोटराई दौरान दरियाफ़्त थियल बुध जी 1700 साल पुराणे मुजस्मे खे टोड़ींदड़ जवाबदार सोगा। गिरफ़्तार थियलनि में ठेकेदार ऐं संदसि मज़दूर शामिल। तख्तबाई पुलिस केस दाख़िल करे 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बाद लॉकअप करे छॾियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।